लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। हाणे साईं तव्हां अमेरिका जो उते पहुता, हाणे तव्हां अच्छा CSS तव्हां कई पोइ इनकम टैक्स। हाणे इनकम टैक्स तव्हांजे मिज़ाज में त न हो न? साईं इनकम टैक्स मिज़ाज में त कोन हो, पर इहे कुदरत जूं ॻाल्हियूं आहिनि। इनकम टैक्स ईअं मिज़ाज में कोन हो त मूंखे लाड़काणे में रहंदो हुउसि, मूंखे ख़बर कान हुई इनकम टैक्स ऑफिस हुते किथे आहे। जॾहिं इनकम टैक्स में सिलेक्शन थी पोइ वञी मां उते इनकम टैक्स ऑफिसर सां मिलियुसि ऐं उनखे ॿुधायो त मां इनकम टैक्स में सिलेक्ट थिया। मुंहिंजो ॾिसी त अचां इनकम टैक्स ऑफिस आहे किथे। सो मुंहिंजे मिज़ाज वटां ईअं कान हुई। जॾहिं असांजी सिलेक्शन थी त साल खनि ट्रेनिंग उन्हनि ॾिनी। फाइनेंस सर्विस अकेडमी हूंदी वॉल्टन में, जिते इनकम टैक्स, कस्टम्स ऐं ॿियूं जेके सर्विसिस फाइनेंस सां रिलेटेड आहिनि, ऑडिट एंड अकाउंट्स वग़ैरह, उन्हनि जी ट्रेनिंग उते थी। लाहौर में थी त जॾहिं मां पहिरियों भेरो उते वियुसि त उते सब्जेक्ट्स ॾिठमि त बुक कीपिंग बि सब्जेक्ट हो। मुंहिंजी जहालत ॾिसो या अणॼणाई ॾिसो त मां पहिरीं ईअं हिकदमि मूं सोचियो त बुक कीपिंग लाइब्रेरी साइंस क़िस्म जी का शइ आहे, त मुंहिंजो बुक कीपिंग छाजे लाइ था पढ़ाइनि हिते, इन जो कहिड़ो हिते वास्तो फाइनेंस सर्विस सां। पोइ जल्दी इहा ग़लतफ़हमी दूर थी वई त बुक कीपिंग मीन्स अकाउंटिंग, त कीअं बिज़नेस जा जेके आहिनि किताब बंदी संभालणी। हा इहा वाणी बंदी जेका आहे उहा कीअं संभालिजे। सो उहो इहा सो मूंखे इनकम टैक्स जी का सुध कान हुई, अकाउंटिंग जी का मूंखे सुध कान हुई तेसि ताईं, छाकाणि त मूं हिस्ट्री लॉ जेको कुझु पढ़ियो त असां अकाउंटिंग जो त को वास्तो कोन हो। मैथमेटिक्स सां थोरो की घणो हिसाब किताब जो वास्तो हो, पर उन खां अलावा को वास्तो कोन हो। पहिरियों भेरो मूंखे ख़बर पई अकाउंटेंसी बि सब्जेक्ट हूंदो आहे, छा हूंदो आहे। हालांकि CSS में जनरल नॉलेज वग़ैरह जी काफ़ी पंहिंजो उन ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे ऐं उन में ठीकु ठाकु ख़बर बि हुई, पर इहा ख़बर ऐं ॼाण मूंखे कान हुई त बुक कीपिंग जेका आहे उहा बि, ऐं अकाउंटेंसी जे बारे में ख़बर त हुई, पर अकाउंटेंसी जी का ॼाण कान हुई। अकाउंटिंग या अकाउंटेंसी या बुक कीपिंग कबी कीअं आहे ऐं छा कहिड़ी बला जो नालो आहे। उन दौर में इनकम टैक्स जा वॾा हिकिड़ा शोर आफ़ाक़ माण्हू पाकिस्तान प्रोड्यूस कया हुजनि, मसलन मूंखां पुछो था साईं शोहरा आफ़ाक़ त मां नथो चई सघां त कहिड़ा माण्हू, पर जीअं अदीबनि जी लिस्ट में पंहिंजो मशहूरु हूंदो हो पंजाब में नालो हाणे मूंखां जंहिं फारे कलीत लिखियो किताब ऐं ॿिया शाइरी ते तमामु घणा किताब लिखिया आहिनि, नालो अची वेंदो मूंखां। उहो मशहूरु मुसनिफ़ रहियो हो ऐं अदब सां तालुक़ु हो। ऐं असां वटि सिंध में सराज साहब जेको इनकम टैक्स सां तालुक़ु रहियो हुनजो, उहो अदीब ऐं दानिश्वर बि हो। ऐं पर ॿिया माण्हू बि यकीनन हूंदा, पर उन्हनि उहा का मशहूरी ऐं इन उहा पोइ साईं हाणे इहा फील्ड तव्हां संभाली, ट्रेनिंग थी तव्हांजी साल, पोइ तव्हां नौकिरी कहिड़ी कहिड़ी हंधि कई आहे? साईं मुंहिंजी पहिरीं उन खां पोइ वरी ट्रेनिंग थी, डिपार्टमेंटल ट्रेनिंग थी। डिपार्टमेंटल ट्रेनिंग खां पोइ मुंहिंजी उन्हनि चयो त डिपार्टमेंटल एग्ज़ाम ॾाढो सख़्तु हूंदो आहे इनकम टैक्स जो, पहिरें अटैम्प्ट में को पास करे कोन सघंदो आहे। मां पहिरें अटैम्प्ट में पास बि करे वियुसि। पोइ मूंखे चयूं त तूं पहिरें अटैम्प्ट में पास करे विया, तोखे लाड़काणे था पोस्ट कयूं। मां तॾहिं कराची में हुउसि। कराची में मुंहिंजी एज़ अ ट्रेनी उन्हनि मूंखे रखियो हो, ईअं अटैचमेंट कंदा मुख़्तलिफ़ ऑफिसर सां, उते वञी चांहि वांहि पी कचहरी करे घर इंटर्न्स हूंदा आहिनि। हा बस का कमुकार हू बि चवंदा वञे पंहिंजो घर, असां पंहिंजो कमु कयूं ऐं कमुकार को कोन कबो हो। बेसिकली 2-3 कलाक वञी ईअं माण्हू घुमी फिरी ईंदो हो ऑफिस। सो जीअं ई जुलाई जो महीनो आयो त जेको इनकम टैक्स ऑफिसर हो लाड़काणे में, उहो साल 2 मूंखां सीनियर हो, पर उहो हो असुल में बिहारी ऐं तमामु शरीफ़ माण्हू हो। पर उहो पीपुल्स पार्टी जो दौरु उते जॾहिं लाड़काणे में हो, तॾहिं हर को माण्हू जंहिंजो पीपुल्स पार्टी सां वास्तो हुजे, उहो अची मथां धौंस जमाए हीअं कर असांखे हीअ सहूलियत ॾे,
न त असां वञी पीपल्स पार्टी जे फलाणे हिनखे वञी चवंदासीं असां भुटे साहिब सां वेझा आहियूं, चेयरमैन सां वेझा, हा बसि पोइ उहा सो उहो एॾो परेशान थियो साल हिकिड़े में ई हुनजो मुंहिंजी जान छॾाए वेठा। मां त हूंदो न साईं होशियारु इंटेलिजेंट माण्हू तमामु पंहिंजो एंड अ वेरी फाइन पर्सन, पर परेशान थियो ॾाढो उतां अची पोस्टिंग मां। पोइ हिते बि जेके ऑफिसर हुआ उहे बि घणो करे मुहाजिर ऑफिसर हुआ, असां सिंधी ऑफिसर एतिरा हूंदा कोन हुआसीं तंहिं ज़माने में। मूंखे नथो लॻे को कमिश्नर को सिंधी, हिकु ॿ कमिश्नर सिंधी हुआ, ॿिया जेके बि हूंदा हुआ हिते सभु मुहाजिर हूंदा हुआ। त उन्हनि जूं ज़ाहिर सिंपथीस उन सां ई हुयूं। हुनखे चयूं ठीकु आहे, हाणे नओं रंग रूट आयो आहे, हुनखे था मोकिलियूं। ऐं मुंहिंजी पोस्टिंग करे चयूं लाड़काणे, तव्हांखे बाहि में मोकिलियो जी, हा बाहि में। साईं मां जो पोस्टिंग थी त मां त हिकदमि परेशान थी वियुसि। त होम टाउन, मथां वरी भुटे साहिब जो घरु, बाबा साईं जी मुखालफ़त पीपल्स पार्टी सां सियासी तरह। सो इहे टे ई ॻाल्हियूं काफ़ी हुयूं मूंखे परेशान करण लाइ। मूं हिकदमि सोचियो त मुंहिंजो लाड़काणे वञणु त सख़्तु नामुनासिबु आहे। पोइ मूं बाबा साईं सां ॻाल्हि कई। हुन पंहिंजे हिकिड़े दोस्त सां जेको मूंखे बि सुञाणींदो हो, उहो CSP ऑफिसर हो, उनजी काफ़ी वाक़फ़ियत हुई। सो उनखे चयईं, मूंखे चयईं उन सां वञी मिल ऐं ॿुधाईंसि पंहिंजी रूदात त मे बी ही माइट हेल्प यू। सो मां वञी साणसि मिलियुसि, हुनजो का ॻाल्हि कान्हे, मुंहिंजो इनकम टैक्स में आहे हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर, मां उन सां ॻाल्हायां थो। उन सां ॻाल्हाईं, हुनजो इहा ॻाल्हि मूंखां त चढ़ियल आहे, मां हिन पोस्टिंग में कुझु कोन करे सघंदुसि, तव्हां महिरबानी करे ॿिए कंहिंसां ॻाल्हायो। हुनजी काज़ी अहमद हुसैन साहिबु जेको तंहिं ज़माने PID जो चीफ हो ऐं इनकम टैक्स सर्विस सां हुनजो तालुक़ु हो ओरिजिनली। सो तव्हांखे ख़बर आहे या न, हुनजो तालुक़ु इनकम टैक्स सर्विस सां हो। ऐं चयईं त उन सां मुंहिंजी आहे, उनखे मां चवां थो ही विल हैव नो प्रॉब्लम टू गेट द ट्रांसफर कैंसिल्ड। फ़ोन कयईं हुनखे, हुन टाइम ॾिनसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो असां PID जे ऑफिस में वञी पहुतासीं ऐं ॾाढो काज़ी साहिबु सुठे नमूने पेश आयो, बहितरीनु कॉफ़ी वॉफ़ी पीआरियईं, हाल वाल मूंखां पुछियईं। मूं ॿुधायोमांसि। चई पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तूं, मां लाड़काणे में पाण 1948 में रही चुको आहियां, हाणे उहो मुंहिंजो सन पैदाइश हुजे। सो चई मां 48 में लाड़काणे में रही चुको आहियां, इट्स अ बेस्ट चार्ज। ऐं जेके बि चार्जिस आहिनि, वॾे में वॾो एरिया इहो आहे लाड़काणो, दादू डिस्ट्रिक्ट, थाणे बुला खान खां वेंदे अधु सिंध जेका आहे उहा उन में आहे। एॾी वॾी चार्ज हुजणु वॾी ॻाल्हि आहे ऐं इंडिपेंडेंट चार्ज आहे, को मथे बास कोन्हे, यू विल बी ऑल अलोन इन लाड़काना। सो तोखे कहिड़ी परेशानी आहे? का परेशानी जहिड़ी त ॻाल्हि कान्हे, ठीकु आहे, भोटे साहिब जो शहरु आहे, होम टाउन आहे, पर इहा कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे? तूं वञी जॉइन कर। ऐं हाणे मां जेकॾहिं कमिश्नर खे चवंदुसि, उहो मुंहिंजे चवण खे मोटाईंदो कोन ऐं तुंहिंजी ट्रांसफ़र कैंसिल करे छॾींदो, पर तोखे हिते का कुॾे चार्ज ॾेई छॾींदो, पोस्टिंग प्रॉपर न हूंदी। पोइ त मां चई कोन सघंदुसि बाबा ही पोस्टिंग न ॾे, ही पोस्टिंग ॾे। ऐं हिते तोखे यू हैव अपॉर्चुनिटी टू लर्न, यू विल बी ऑन योर ओन, ऐं तूं सिखंदे हिन हिते। पर हीअं कर, तूं वञी जॉइन कर, 2-3 महीना, 4 महीना, 6 महीना तूं कमु कर। जेकॾहिं तोखे न वणे या तोखे प्रॉब्लम्स थियनि, यू कम बैक टू मी अगेन, मां तोखे उतां ट्रांसफ़र करे छॾींदुसि। ॻाल्हि त मूंखे दिलि सां लॻी त ॻाल्हि सही थो चए। ईअं मूं हामी भरी ऐं वञी लाड़काणे जॉइन कयां। अवेल दैट अपॉर्चुनिटी। हा। सो लाड़काणे में पहिरीं ॻाल्हि त हुनखे जेके मसाला हुआ, उहे मसाला मूंखे दरपेश ई कोन आया, छाकाणि त लाड़काणे जा सभु माण्हू मूंखे सुञाणींदा हुआ। उन्हनि खे बि ख़बर हुई त मां उन्हनि खे सुञाणींदो आहियां। को बि मूं वटि अची चई न पियो सघे त मां त भोटे साहिब जो दस्ते रास्त आहियां, तव्हां। सो मूंखे 3 साल मां लाड़काणे में रहियुसि, मूंखे कंहिं माण्हू कॾहिं का माना तव्हांजे हूंदे हिकिड़ी सिफ़ारिश हुननि जी ऑटोमेटिक घटिजी वई। उन खां पोइ ॿियो इहो त मां पाण खे वॾो को ऑनेस्ट ऐं इहो त कोन चवंदुसि, पर गवर्नमेंट जो अलाह जो भउ हुजे न हुजे, वालिद साहिब जो त भउ हूंदो, ख़बर पइजी वई जेकॾहिं हिन का पंहिंजो का अहिड़ी ॻाल्हि कई आहे, घटि वधाई कई आहे, त पहिरीं त उनखे जवाबु ॾियणो पवंदो। तंहिं करे पंहिंजा कोशिशि कंदुसि त मामलात वग़ैरह फाइनेंशियल मामलात जेके आहिनि उहे क्लियर रखां।
नतीजो इहो निकितो त जेको मेन प्रैक्टिशनर हो उहो पीपल्स पार्टी सिटी जो सदर हो, ज़िले जो सदर हो, एस के खान मरहूम हूंदो हो, उहो सदर हो। ऐं उहो इन मामले में इनकम टैक्स त बदनाम आहे न साईं, त छा आहे असील जेके ईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि बाबा असांखे फ़ैसिलो कराए ॾियो, जीअं बि आहे कराए ॾियो फ़ैसिलो, तुर्त कराए ॾियो ताकी असांजो मामिलो इहो ख़लासु थिए, पेंडिंग न रखूं। पोइ जीअं वणेसि करे असांखे ख़लासु करे ॾियो, जेके पैसा वठणा अथसि वठे। पोइ जेकॾहिं इहे प्रैक्टिशनर्स कंदा हुआ त या त उन्हनि खां पैसा वठी रखी छॾींदा हुआ, ऑनेस्ट हूंदा हुआ त उनखे पैसा ॾींदा हुआ, चवंदा हुआसीं हेतिरो परसेंटेज असांखे ॾियो, ऐं ईअं पियो हलंदो हो किसो। ऐं हीअ छाकाणि त पैसा न वठंदो हो त हीअ डिसएडवांटेज हूंदो, हैंडीकैप्ड हूंदो, त मां पैसा नथो वठां, ॿिया वठनि था त उन्हनि वटि केस ज़्यादा था अचनि। हा, सो हुन जी त पंहिंजो ॾाढो ख़ुशि थियो, हीअ ऑफिसर जेको आहे पैसा नथो वठे, माना तमामु ख़ुशि थियो। ऐं इतफ़ाक़ सां उन जी जाइ में ई पंहिंजो इनकम टैक्स मथे पाण रहंदो, हेठि फ्लोर किराए ते ॾिनो हुई। सो ही वॉज़ वेरी हैप्पी। काइम शाह जे साम्हूं न साईं, काइम शाह जे साम्हूं कोन हो, जेका स्टेशन आहे रेलवे स्टेशन उन जे साम्हूं अक्रॉस द रोड हूंदी हुई। अच्छा। हा साईं, पोइ ही तमामु ख़ुशि हुजे। नतीजो इहो निकितो, जेका बि पीपल्स पार्टी जी का मीटिंग थिए, इहा थिए, भुट्टो साहब पाण हुजे, उते हू माण्हू मुंहिंजी तारीफ़ ई कंदो, चवंदो त ठीकु आहे साईं, सख़्तु ऑफिसर आहे पर पैसो कोन थो वठे, तमामु ॿियाई कोन थो करे, लाइक़ु माण्हू आहे, तव्हां ही को। ऐं शिकायत मुंहिंजी हूंदी त सख़्तु आहे, पर इहा शिकायत कान हूंदी हरू भरू, हा मेल प्रैक्टिस में आहे या ॿियनि खे फेवरेटिज़म में आहे, इन में आहे। तंहिं करे इहो प्रॉब्लम मुंहिंजे लाइ हल थी वियो। ऐं उन सां गॾु इहो बि हल थी वियो त होम टाउन हुजण जे करे, छाकाणि त होम टाउन में त इहो ई हूंदा त ॼाण सुञाण वारा प्रेशर वधंदो आहे। सो ॼाण सुञाण, छाकाणि त बाबा साईं खे को अची चवंदो कोन हो त हीअ असांखे करे ॾिए या हीअ करे ॾिए, तंहिं करे मूंखे पंहिंजो उहो प्रेशर बि कोन हो। इहे ॿई ॻाल्हियूं हुयूं त उनखां पोइ त मुंहिंजे लाइ को मसइलो ई कोन हो। होम टाउन माना मुंहिंजो को ख़र्चु कोन हो, वालिद साहिब जे घर रहियो पियो, सॼो ख़र्चु त उनजो हूंदो, जेका बि आहे पघार जेका हूंदी उहो पॉकेट मनी हूंदी। मूंखे त हाणे जॾहिं हाइंड साइड में सोचींदो आहियां उहे 3 साल मुंहिंजे लाइ तमामु बहितरीनु साल हुआ, छाकाणि त मुंहिंजा भेनर भाउर सभु मूंसां गॾु, वालदेन गॾु, घरवारी दिलगुरी घरवारी गॾु, उन सां गॾु 2 पुट थी विया हुआ उहे मूंसां गॾु, ऐं को फ़िक्र न ऊनो। तंहिं ज़माने जी लाइफ तव्हांखे ख़बर आहे, वेरी सिंपल लाइफ, आराम वारी। सो उहे 3 साल जेके हुआ उहे मुंहिंजी ज़िंदगी जा तक़रीबन गोल्डन ईयर्स हुआ इन लिहाज़ खां। ऐं उनखां पोइ मां आई लर्नड अ लॉट, छाकाणि त उते बास त हूंदो कोन हो, ऐं टेलीफोन जी ऐं इन जी का एतिरी गुंजाइश हूंदी कान हुई त हर केस माण्हू खणी वञे। तव्हां यकीन कयो त मां जॾहिं पोस्टिंग थी त आई डिड नॉट गो एंड रिपोर्ट टू दी बॉस त मुंहिंजी पोस्टिंग थी आहे, मां वञा थो। मां सिधो वञी लाड़काणे अची वेठी 4 बजे। 3 महीननि खां पोइ मूं शिकिल ॾिठी त हू इज़ माई बॉस। ऐं उन शरीफ़ माण्हू बि कॾहिं मूंखे कोन चयो त बाबा हीअ कीअं तो वञी 4 बजे आहे, मूंखां इंस्ट्रक्शन्स त वठि। हाणे त साईं यू कांट इवन इमेजिन दैट, नॉट एट ऑल। हा, त हू एॾो शरीफ़ माण्हू जो उन कॾहिं पंहिंजो इहा ॻाल्हि कॾहिं कान कई, ऐं बल्कि हमेशह पंहिंजो तमामु शफ़क़त सां ऐं पेश आयो, जीअं वॾो भाउ हूंदो आहे। 3 साल साईं, टिल फॉल ऑफ भुट्टो साहब एंड पीपल्स पार्टी 1977। बाबा 76 दिसंबर में जॉइन कई पीपल्स पार्टी, ऐं 77 में फॉल थियो। 3 साल मुंहिंजा पूरा थिया, दे ट्रांसफर्ड मी फ्रॉम देयर। आई स्टेड देयर फॉर 3 years ऐं विदाउट एनी प्रॉब्लम। ऐं उते आई लर्नड अ लॉट, मां सिखियुसि, उते कमु सिखियुसि, ऐं मूंखे मज़ो बि आयो कमु करण में। हिकिड़ी साई वठूं नंढी साईं। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो। असांजो मोहतरम अब्दुल माजिद भुरगरी साहिब सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ऐं साईं पहिरीं पोस्टिंग ख़ैर सां पूरी थी आहे। इन विच में जनरल ज़ियाउल जेको आहे उनजी आमद थी वई आहे, ऐं साईं जन जे घर में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल जेके चेंजिस आहिनि उहे बि अची विया आहिनि, ऐं साईं जन जो वालिद जेको आहे उहो मुस्लिम लीग जे बदिरां जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पीपल्स पार्टी शामिलु करे चुका आहिनि। साईं
असां सां गॾु रहिजो, साईं असां सां गॾु आहे। लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं मोहतरम अब्दुल माजिद भुरगड़ी साहब सां जारी आहिनि। साईं, अव्हां जो वालिद साहब अवल पीपी जो मुखालिफ़ छो हो? साईं, पीपल्स पार्टी जो मुखालफ़त अयूब साहब जे ज़माने खां शुरू थी, छाकाणि त अयूब साहब सां मुखालफ़त हुई त भुट्टे साहब सां मुखालफ़त हुई। जिनाह सां पंहिंजो मिस जिनाह वारी इलेक्शन थी 62 वारी, उन में ही वॉज एक्टिवली एसोसिएटेड विद दैट, त उन में भुट्टो साहब ॿिए पासे हो, त भुट्टे साहब सां ज़ाती पंहिंजो ज़ाती मतिलबु न पॉलिटिकली ही वॉज इन टोटली डिफरेंट पंहिंजो उन में। हालांकि शुरू में भुट्टे साहब सां पंहिंजो कॉर्डियल टर्म्स हुआ, पर जॾहिं खां इहो भुट्टे साहब अयूब खे जॉइन कयो त उन वक़्त खां ई बाबा जी पंहिंजो भुट्टे साहब सां पॉलिटिकली पंहिंजो बिल्कुलु। साईं, भुरगड़ी साहब, तव्हांखे का इन क़िस्म जी ॻाल्हि आहे त भुरगड़ी साहब या कंहिं ॿिए शहर जे माण्हू या पॉलिटिशियन भुट्टे साहब खे चयो हुजे त हे तव्हां छा था कयो, अयूब खान जे पासे न हुजो, अहिड़ी कॾहिं कंहिं माण्हू सलाहूं ॾिनी? सही थी बि हूंदी, मूंखे ज़ाती ॼाण ख़बर न आहे। अच्छा, न मूंखे ज़ाती ॼाण। फातिमा जिनाह जे बारे में तव्हां छा था ॼाणो? साईं, उन जे बारे में बि इहा ई जेको पॉपुलर हिकिड़ो व्यू आहे बसि। हा, वालिद साहब खे ॻाल्हियूं ॿुधायूं? न, का अहिड़ी ॻाल्हि कान जेका चइजे त जेका पब्लिक नॉलेज में कान्हे, या जेकॾहिं खेसि हुई बि का अहिड़ी ॻाल्हि नॉलेज में त उहा कान ॿुधाई। बाक़ी इहो ज़रूरु ॿुधाईंदो त उन ज़माने में जेके इलेक्शन्स वग़ैरह थियूं उन ज़माने में बाबा जी पंहिंजो कोशिशनि जे करे जेके लाड़काणे में, शहदाद कोट में, मीरो खान में जेके वोट मिलिया मिस जिनाह खे, उहे पंहिंजो तमामु हाई हुआ। इन सॼी पाकिस्तान जे लिहाज़ खां तमामु पंहिंजो हाईएस्ट तइदाद मिलियो। ऐं उन में भुट्टे साहब इन हद ताईं चयो त मतिलबु मूंखे ॼण हिकिड़े क़िस्म जी शिकस्त मिली आहे, इहा जेके एतिरा वोट खया आहिनि, छाकाणि त बज़ाहिर माण्हू उन्हनि सां गॾु हुआ ऐं ज़मींदारनि जो इन्हनि जो सभिनी जो ज़ोर हो इन BD मेंबर्स ते। त साईं, 7 तालुका हुआ तॾहिं लाड़काणे में? जी हा। त घणे में घणो प्रेशर भुट्टे साहब जो कहिड़नि ज़िले तालुकनि में हो? शहर लाड़काणे में? साईं, मां चई नथो सघां इन मामले में, पर इहे सभई इहे लाड़काणे डिस्ट्रिक्ट में लाड़काणो, शहदाद कोट, मीरो खान, इन में तमामु घणो कमु पंहिंजो रहियो। बाबा इलेक्शन विढ़ियो ऐं उन ज़माने में पंहिंजो मक्सी सां, नवाब मक्सी सां विढ़ियो। उन में बि बाबा तमामु काफ़ी सुठा वोट खया, बावजूदि यानी एॾी पंहिंजो भुट्टो साहब पाण वञी वेही रहियो उते, उन जे बावजूदि बाबा तमामु घणा वोट खया। ऐं ख़ुदि उन में जेका मरहूम काज़ी फज़लुल्लाह जी जेका हेल्प हुई, उहा बि तमामु पंहिंजो मशरूत क़िस्म जी ऐं तमामु ड्यूबियस क़िस्म जी हेल्प हुई। जेतिरो ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि त बज़ाहिर त हुआ, पर पोइ उहे बि एतिरो पंहिंजो कोन निकिता या एतिरी उन्हनि कान कई हेल्प जेतिरी उन्हनि करणु घुरिबी हुई। उन जे बावजूदि बाबा तमामु घणा वोट खया ऐं जेके पंहिंजो हैरान कनि हुआ ख़ुदि भुट्टे साहब लाइ त एतिरा वोट हिनखे कीअं मिलिया आहिनि। पर छाकाणि त उहा इलेक्शन जेका हुई उहा प्रोविंशियल इलेक्शन हुई ऐं उन में इहा बाद जी ॻाल्हि आहे, सॉरी आई मे बी कंफ्यूज़िंग, पर प्रोविंशियल इलेक्शन हुई जेका आख़िरी इहा थी 71 वारी, हीअ मां उन खां बि अॻु जी जेका अयूब खान जे ज़माने में थी BD जी, उन जी ॻाल्हि थो कयां। पोइ जी जेका इलेक्शन थी उन में बि बाबा सुठा वोट कया, पर छाकाणि त उन खां अॻु में जेका हुई नेशनल असेंबलीज़ जूं इलेक्शन्स थी वियूं हुयूं त उन्हनि डिसाइडेड करे छॾियो अॻु ई फेट त प्रोविंशियल असेंबलीज़ जो छा थींदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, असां त ॾिठो बि न, पर काज़ी फज़लुल्लाह साहब लाइ चवंदा आहिनि जी त उहो बि साफ़ सुथरो माण्हू हो पॉलिटिकली जी ऐं भुट्टे साहब जे ख़िलाफ़ हो जी, ऐं उन दौर जो मिडिल क्लास काज़ी फज़लुल्लाह जे वेझो बि हूंदो हो जी। उन जा रीज़न छा आहिनि? काज़ी साहब त अकेलो माण्हू हो। साईं, काज़ी साहब
हिकिड़ो त जीअं तव्हां चयो त तमामु साफ़ु सुथिरो माण्हू हो इन फाइनेंशियल मैटर्स में, का अहिड़ी उन ते कान हुई। ॿियो उहो बि यानी पॉपुलर अवामी लीडर कोन हो, पर हूअं अवामी माण्हू हूंदो हो। अच्छा, माण्हुनि सां उनजो लह विचड़ हर कंहिं सां तमामु घणो हूंदो हो। रवायती सियासत हू बि कंदो हो त जीअं जोड़ तोड़ इहे ॻाल्हियूं सभु हूंदियूं हुयूं, पर अवामी उन में टच हो। आम माण्हुनि सां मिलणु जुलणु, उन्हनि सां पंहिंजो बिल्कुलु फ्रीली पंहिंजो ख़ुदि 1 यूनिट जे दौर में बि जॾहिं लाहौर में मिनिस्टर हूंदो हो तॾहिं मशहूरु हूंदो हो त जेके बि सिंध जा माण्हू वेंदा हुआ उहे बिना पंहिंजो कंहिं इन तफ़रीक़ जे वटसि वेंदा हुआ, महिमान बि थींदा हुआ, उते रहंदा हुआ वटसि। पर जेका कैरिज़मेटिक अवामी टच भुटे साहब में उहा उनजो अशर अशीश बि हिन काज़ी साहब कंहिंखे बि कोन हो। काज़ी साहब खे त यकीनन कोन हो, पर काज़ी साहब हूअं अदरवाइज़ जेका पर्सनल इंटरेक्शन आहे उन में हमेशह इहो ई तासुर ॾींदो हो, ऐं राइटली सो। हू हिकिड़ो अवामी शख़्स हो ऐं मिडिल क्लास सां उनजो वास्तो बि रहियो। पर ऐं तंहिं करे खोड़े साहब जे मुक़ाबले में कारण उन ज़माने शुरू वारे वक़्त में त भुटे साहब अञा उते लोकल पॉलिटिक्स में कोन आयो हो। लोकल पॉलिटिक्स में काज़ी फज़ुल्ला ऐं खोड़ो साहब ई हूंदा हुआ टिल प्रोमलगेशन ऑफ मार्शल लॉ। उन वक़्त ताईं उन जे मुक़ाबले में खोड़ो साहब तमामु पंहिंजो हिकिड़ो अलूफ़ क़िस्म जो माण्हू ऐं तमामु हिकिड़ी माण्हुनि खां डिस्टेंस रखंदड़ क़िस्म जो माण्हू हो। ऐं अगेन आई विल उहो किताब में बाबा साईं जी लिखियो आहे त उहो हिकिड़ो ज़मींदार हो मशहूरु, उन खोड़े साहब जी तमामु घणी पंहिंजो हेल्प कई, उनजी दावत कई हुई त उहो आयो खोड़े साहब सां मिलणु। त खोड़े साहब उथंदे ई उनखे दुरुस्ती सां चयो, केरु आहे तूं, केरु आयो, किथां आयो आहे? त हुनखे पाण खे गार ॾेई चई, मां उहो आहियां जंहिं तव्हांजी सपोर्ट कई, तंहिं तव्हांजी दावत कई, अस्सलाम वालेकुम, ऐं ईअं चई हू निकितो। त इहा खोड़े साहब में बावजूदि उनजी पर्सनल ख़ूबियुनि जे जेकी उन में बेशुमार हुयूं, जंहिंमें को शक कोन्हे, इहा उनजे मिज़ाज जी हिकिड़ी पंहिंजो पहलू हो जंहिंजे करे आम माण्हू उन खां परे रहंदो। इहा ॻाल्हि काज़ी साहब में कान हुई। काज़ी साहब वटि जेको वेंदो हो उनखे भाकुर पाए मिलंदो हो, हा, उनजी इज़त कंदो, उनखे एफेक्शनेटली उन सां डील कंदो, विहारींदो, उन सां अपनाइयत सां पंहिंजाइप सां उन सां ॻाल्हाईंदो। कहिड़ी शइ इंस्ट्रूमेंट थी तव्हांजे वालिद साहब खे छा इम्प्रेस कयो जो वरी भुटे साहब ॾे आयो? वरी मतिलबु पहिरियों दफ़ो साईं भुटे साहब ॾे जेको बाबा आयो त पॉलिटिकली त बाबा ख़िलाफ़ु हो भुटे जे शुरू खां, पर ज़ाहिर आहे जॾहिं अयूब खां ई निकितो भुटो साहब ऐं उन खां पोइ हिन पंहिंजी जेका शुरू कई उन में हिकिड़ो उहो जेको शुरू वारो इम्प्रेशन हो भुटे साहब लाइ उहो त शैटर थियो त भई हीउ माण्हू ठीकु आहे, हिन कंहिं सबब जे करे हुनजी कई, पर हिन जी सोच उन खां मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि त बाबा मुस्लिम लीग खां टोटली पंहिंजो डिसल्यूजन थी चुका हुआ ऐं इहा 70s जी लेट 60s जी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ बाबा ANP सां बाबा जो तालुक़ु रहियो कंहिं ताईं नैब सां, ऐं उन में बि बाबा यानी उन खां डिस्टेंस। पोइ नैब जो बाबा ॾिठो त हिते त पंहिंजो का आहे कान, सिंध में त पंहिंजो का उनजी एतिरी हैसियत आहे कान, ऐं ख़ुदि उन जूं उन खां पोइ बाबा तक़रीबन ही डिस्टेंस हिमसेल्फ फ्रॉम ऑल पॉलिटिकल पार्टीज़। पर उन जे बावजूदि इन पीरियड में भुटे साहब जे शुरूआती पीरियड में जेके बि माण्हू नंढा जलसा वग़ैरह मीटिंग्स थींदियूं हिननि जे ख़िलाफ़ु, इहे बाबा वटि इहे अक्सर पंहिंजो थींदियूं, नंढा जलसा थिया, मीटिंग्स थियूं हिन में। पर बाबा एक्टिवली पॉलिटिक्स में उन ज़माने में पोइ कोन रहियो एॾो। पोइ 76 में जॾहिं बाबा जॉइन कयो तॾहिं भुटे साहब पाण माण्हू खे मोकिलिया जिन पंहिंजो वञी बाबा सां कॉन्टेक्ट कयो, तव्हांखे भुटे साहब घुरायो आहे त तव्हां। पोइ इहो बाबा अक्सर मूंसां ॻाल्हि कंदो हो त जॾहिं मां भुटे साहब सां मिलणु वियुसि त
त मूं उन्हनि खे चयो त तव्हांजी पार्टी में त ख़ुदि पंहिंजो फैक्शन्स आहिनि, को पंहिंजो मुमताज़ भुट्टे जो फैक्शन आहे, को पंहिंजो जतोई साहिब जो फैक्शन आहे, त मां कहिड़े फैक्शन में त भुट्टे साहिब चयो तूं मुंहिंजे फैक्शन में त तूं मूं सां गॾु वञे। बाबा खे पोइ जॾहिं उहा मुलाक़ात थी उन में उनखे जेका सिंसियरिटी उन माण्हू मां महसूसु थी ऐं जेका उन माण्हू मां हिकिड़ी उनजी इहा सोच त आई नीड समबडी हुम आई कैन ट्रस्ट, उन ॻाल्हि बाबा खे ॾाढो इम्प्रेस कयो, जेका मुंहिंजो आहे। न पर इन में इहा ॻाल्हि बि त ज़ाहिर थिए थी न त भुट्टो साहिब जे चौधारी उन्हनि माण्हुनि जी घणाई थी चुकी आहे जिन ते ट्रस्ट न पियो करे सघे। पोइ उन ज़माने में जॾहिं भुट्टे साहिब, हाणे भुट्टे साहिब सां इहा एसोसिएशन बाबा जी ॾाढी थोरो अर्सो रही। तव्हां सोचो त नवंबर डिसंबर 76 खां वेंदे 77 में त नहीं मार्च में उन में उनखे पंहिंजो 7 महीना थिया। हा उन में त 77 जे सारी इन में जुलाई में इन में इहे 7-8 महीना एसोसिएशन रही। पोइ इन ज़माने में बाबा ते तमामु भुट्टे साहिब जो ट्रस्ट ॾाढो थी वियो, इन हद ताईं जॾहिं भुट्टे साहिब खे लाथो वियो उन खां कुझु अर्सो अॻु में भुट्टे साहिब उते अलमुर्तज़ा में सेल क़ाइमु कयो जिते पंहिंजो बाबा खे चयूं तव्हां हिते संभालियो ऐं माण्हुनि जूं जेके बि कंप्लेंट्स वग़ैरह आहिनि तव्हां इन्हनि खे हैंडल कयो। ऐं उते बाबा खे जॾहिं इन में टिकेट ॾिनऊं ऐं इनखे कयूं मेंबर थियो ऐं उन ते पोइ जेका अगेन बाबा साईं ॻाल्हि कंदा हुआ त उते उन जूं जेके मीटिंग्स वग़ैरह इन उन में मुखालिफ़ बि त हुआ न माण्हू। उन्हनि चयो त हीअ छा हीअ हाणे ही माण्हू आयो आहे इनखे तव्हां एॾो अॻिते कयो आहे, त ॿिए कंहिं चयो बाबा असां घणो ज़ोर भरियो न त हू त इनखे चीफ मिनिस्टर करण जे पोयां हो, इहो असांजे क्वेश्चन जे करे उनखे पंहिंजो इहो एसि ताईं पोइ आहे। त उन में बाबा ते ॾाढो पंहिंजो ऐं उन सबबु करे भुट्टे साहिब जी पंहिंजो फांसी खां अॻु में बाबा साईं कई भेरा जेल में बि वियो ऐं उते जेके माण्हू ॿिया हुआ उनजी सपोर्ट बि कई। हाणे मां उनजो नालो नथो खणणु चाहियां पर उन्हनि मूं अक्सर माण्हू अहिड़ा बि हुआ जेके जॾहिं जेल में विया उन्हनि जी उहो पंहिंजो वफ़ादारियूं ऐं उहो पंहिंजो जेका फर्मनेस वग़ैरह उहा अलाए काॾे पई वई, पर उन्हनि खे पंहिंजो सपोर्ट करणु उन्हनि सां हथ ॾियणु उन में बाबा अॻिते रहिया। तंहिंजे करे ख़ुदि पंहिंजो बेगम साहिबा ऐं बेनज़ीर साहिबा उनजी तमामु घणी हुई। पर पोइ वरी के अहिड़ा वाक़िया थिया जंहिंमें इहे के ग़लतफ़हमियूं विच में ऐं ग़लतफ़हमियुनि पैदा करण वारा माण्हू बि घणा हुआ, तमामु घणा हुआ जिन न पे चाहियो त बाबा इन में अॻिते अचे, छाकाणि त भुट्टे साहिब सां बाबा जो डायरेक्ट कॉन्टेक्ट उहो बाबा जो हूअं ज़ाती तरह जतोई सां ज़्यादा बाबा क्लोज़ हो कंपेयर टू मुमताज़ भुट्टे साहिब जी। पर ॿियो त बाबा इन में इन जेका पेटी पॉलिटिक्स में ज़्यादा ही वॉज़ नॉट इन्वॉल्व ऐं हर कंहिंखे इहो हो त हिन जो भुट्टे साहिब सां डायरेक्ट तालुक़ु आहे, जेका ॻाल्हि माण्हुनि खे आणींदी हुई ऐं उहो न पई वणी। ऐं उन खां पोइ इहे के ग़लतफ़हमियूं थियूं जंहिंजो कुझु ज़िक्र बाबा पंहिंजे किताब में बि कयो आहे। उन में कुझु पंहिंजो ज़ाती मसइला बाबा जा थिया जंहिंजे करे हिकिड़े भेरे उनखे कंहिं पंहिंजो गवर्नर हो हिते साईं जेको बहावलपुर जो हो गवर्नर सादिक अब्बासी जेको हो हा एसएम उन जे वक़्त में उहो हिकिड़ो ज़ाती मसइलो पैदा थी पियो जंहिंजे करे बाबा उनखे रुजू कयो भई हीअ असांजो मसइलो आहे ऐं इहो कोन्हे त इन में असां को नाहक या का ग़लति ॻाल्हि था चऊं, इन में असांजो हक़ु आहे, इन में असांखे हेल्प कयो ऐं उन्हनि में उन हेल्प बि कयो। हाणे उन हेल्प जे नतीजे में उन्हनि चयो त हाणे असांखे हक़ु पुॼी वियो आहे जो असां मसइलनि मजलिस शूरा में उन्हनि अनाउंस करे छॾियो पंहिंजे लेखे पाण त असां हिन खे बि पंहिंजो आणियो था। बाबा खे इहा ॻाल्हि कान वणी पर बाबा इन में बजाए पाण इनखे इनजो रद्द ॾियण में जे बाबा साईं वरी पंहिंजो बेगम साहिब लाइ इंटरव्यू लाइ उनखे ॾिनो त मूंखे हीअ कयो आहे हाणे तव्हां जीअं हुकुम कयो मां उअं कयां। पर बेगम साहिब खे इहा कुझु माण्हुनि कन भरिया आई डोंट नो इट इज़ पॉसिबल, थी सघे थो ईअं ॻाल्हि न हुजे, मूंखे का ज़ाती ॼाण कान्हे। पर बेगम साहिबा रिफ्यूज़ करे छॾियो
त न मूंखे पंहिंजो तव्हां सां ॻाल्हाइणो न आहे। जेका ॻाल्हि बाबा खे न वणी त मूं कहिड़ा पार्टी में फ़ाइदा वरिता आहिनि, मूं कॾहिं कहिड़ो को पार्टी में का उहिदा वरिता आहिनि के परमिट वरितियूं आहिनि, मूं छा कयो आहे? मूं त कॾहिं का पार्टी खां को फ़ाइदो कोन वरितो आहे। मूंखे छो ईअं थो कयो वञे ऐं बाबा बि हिन मामले में ख़ुददार माण्हू हूंदो, उनखे इहा ॻाल्हि पसंदि कान आई त मूंखे ईअं थो ट्रीट कयो वञे ऐं चऊं त हाणे मां ओॾां उन्हनि खे बि करे छॾियां, हेॾां हीअ बि मूं तां नाराज़। पोइ बाबा इन ते ख़ामोश रहियो ऐं हिन ते उनखे जॾहिं खयूं हिन में मजलिस शूरा में तंहिं ते बेगम साहिबा इहा ॻाल्हि कान वणी। इन जे करे वरी के ग़लतफ़हमियूं पैदा थियूं जेके कई सालनि ते हलियूं, वरी पोइ ग़लतफ़हमियूं बि दूर थियूं ऐं बाबा दुबारा पंहिंजो पार्टी में एक्टिव थिया। पर तंहिं वक़्तु ई शायदि टाइम बि घणो गुज़री चुको हो ऐं बाबा जी एज बि भुट्टो साहिब बि कोन हो। वॾी ॻाल्हि इहा आई बेगम साहिबा उन वक़्तु ई उहा पॉलिटिक्स मां तक़रीबन थी वई रिटायर। बेनज़ीर साहिबा में बावजूदि क्वालिटीज़ जे उन्हनि खे बि इहो ई हो त अहिड़नि माण्हुनि जी घेरियो हो जेके पंहिंजूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं सो इहे चंद ॻाल्हियूं आहिनि जेके हाणे साईं वालिद साहिब जी इहा थी पॉलिटिक्स जी। अवां लाड़काणे खां पोइ काॾे वियो? लाड़काणे खां पोइ साईं मुंहिंजी पोस्टिंग थी हैदराबाद में। मां मुख़्तलिफ़ पोस्टिंग्स में तक़रीबन 3 साल रहियुसि, तक़रीबन 3 साल ई रहियुसि। 1977 खां 1980 ताईं मां हैदराबाद में रहियुसि। पोइ साईं इहो ज़िया जो दौर हो हा, त तव्हांजे वालिद साहिब जे पॉलिटिक्स जा छंडा तव्हां ते त न पिया? साईं ज़्यादा कोन, मां नथो सम्झां न पिया, ठीकु आहे। उनजा के पंहिंजो के अहिड़ा नथा चई सघो, मां उन में नथो चई सघां त के मूं ते पंहिंजो का, छाकाणि त ॿी ॻाल्हि आहे त इनकम टैक्स डिपार्टमेंट मेन स्ट्रीम डिपार्टमेंट इन लिहाज़ खां न आहे जंहिंजो एडमिनिस्ट्रेशन वग़ैरह सां तालुक़ु हुजे। तंहिं करे मूंखे का उन में का ज़ाती तरह का अहिड़ी का कान थी। पोइ साईं 80 ताईं उते हो? 80 ताईं मां उते हुउसि। अॻु में मुंहिंजी किथे पोस्टिंग कयूं, पोइ चेंज कयूं हिकु ॿ दफ़ो पोस्टिंग्स। पोइ 1979 में हैदराबाद ज़ोन उन्हनि कयो सेटअप। तंहिंमें उन वक़्तु कमिश्नर हूंदो मिस्टर M.A. मजीद, जेको KMC जो बि हेठि थी रहियो हो। उहो कमिश्नर आयो, उन मूंखे ॿुधाई त मां मोकल ते हली वियुसि 2-3 महीना, छाकाणि त मुंहिंजा डिफरेंसिस हुआ पंहिंजे बासिस सां, उनजे करे मोकल ते हली वियुसि। पोइ उन मूंखे घुरायो, चई तूं वापसि अची वञ ऐं तूं मूंसां गॾु कमु कंदे ऐं मूंखे ज़ोन सेटअप करिणो आहे, आई नीड योर हेल्प। पोइ मां साल उन सां कमु कयो एज़ स्पेशल असिस्टेंट 1978 खां 79 ताईं। पोइ 79 खां 80 वरी मुंहिंजी पोस्टिंग कई उते कंपनीज़ जी चार्ज हुई, जेका सभिनी खां पूरी ज़ोन में इम्पॉर्टेंट सीनियर मोस्ट चार्ज हुई हैदराबाद में, उते मुंहिंजी पोस्टिंग कई। पोइ 1980 में मूं पाण बि रिक्वेस्ट कयो मूंखे कराची मोकिलियो वञे। पोइ 1980 में मुंहिंजी पोस्टिंग कराची कई 1980 जुलाई अगस्त में ऐं मार्च 83 में मां स्टडी लीव ते वठी हली वियुसि MBA करणु अमेरिका। पोइ तव्हांजी नौकिरी पुठियां मोकल ते हुई? उन खां पोइ मुंहिंजी नौकिरी मां तक़रीबन मोकल ते रहियुसि काफ़ी अर्सो। पोइ 83 खां मां 3 सालनि जी मोकल वरिती 86 ताईं। 85 में इहो सान्यो थियो। उन खां पोइ सान्यो मुंहिंजी वाइफ जी तबियत ख़राबु थी। उन खां पोइ 85 में मूंखे तमामु अकेलाई जो अहसासु थियो अमेरिका में ऐं मूं इहो फ़ैसिलो कयो त मूंखे मोटी वञिणो आहे। मुंहिंजो MBA प्रोग्राम तक़रीबन ख़तमु थी चुको हो, पर 2-3 सब्जेक्ट्स में मूंखे अञा कुझु कमु करिणो हो। इन में मूंखे टीचर्स 2 सब्जेक्ट्स में उन्हनि में मूंखे सहूलियत ॾिनी, तव्हां पंहिंजो रिसर्च पेपर लिखी ऐं तव्हां सबमिट कयो ऐं तव्हांखे कॉलेज अटेंड यूनिवर्सिटी अटेंड करण जी ज़रूरत कान्हे। पोइ उन में मूं उहे पेपर्स वग़ैरह 2 सब्जेक्ट्स में उहे उन्हनि खे सबमिट कया। 85 जे एंड में मुंहिंजी ग्रेजुएशन थी ऐं 86 में मां अची वियुसि। 85 जे एंड या 86 में मां वापसि पाकिस्तान अची वियुसि। 3 महीना अञा मुंहिंजी मोकल हुई, मां मोकल ते ई रहियुसि। पोइ 86 मार्च धारा मूं वरी इनकम टैक्स सर्विस जॉइन कई। साईं 86 मार्च में जॾहिं मूं जॉइन कई त मूंखे इहो थियो त हाणे मां पहिरीं त इनकम टैक्स जी नौकिरी मां
मां थोरो डिस्टिलियन बि थी चुको हुउसि ॿियो उन ज़माने में जेके पघारूं हूंदियूं उन मां मूंखे चयो त पूरत नथी थी मुंहिंजी मूं चयो इहो को मसइलो बि कोन्हे मां MBA करे आयो आहियां मूंखे एतिरो तजुर्बो आहे MA बि मूं हिन दौरान कंहिं मरूम दोस्त जे पंहिंजो एग्ज़ॉर्शन्स ते उहा मूं MA बि करे छॾी LLB जी मूं वटि डिग्री हुई मूं वटि MA LLB आहे MBA कयो अथमि हिते मुंहिंजे लाइ प्रॉब्लम ई न हुजणु घुरिजे हेतिरियूं शयूं कॉर्पोरेशन्स आहिनि मूंखे का न का कॉर्पोरेशन में डिप्यूटेशन ते मोकिले ॾींदा ऐं कॉर्पोरेशन में पघारूं बि चङियूं ईंदियूं आहिनि ऐं फ्रिंज बेनिफिट्स बि ठीकु ठाक हूंदा आहिनि मां आराम सां गुज़ारो बि कंदुसि ऐं मां कुझु सिखंदुसि बि पोइ साईं इहो दौरु शुरू थियो त मां आई स्टार्टेड लुकिंग कि किथे मूं साईं PIA में कोशिशि कई साईं राइस एक्सपोर्ट कॉर्पोरेशन में जाइ ख़ाली थी उते कोशिशि कयमि PIA में त उन्हनि ॾिठो चयूं हू ॻाल्हियूं हेॾां होॾां करे साईं राइस एक्सपोर्ट कॉर्पोरेशन में जाइ ख़ाली थी फाइनेंस मैनेजर जी या का इहा त मूंसां बिल्कुलु मां फाइनेंस मुंहिंजो मेजर आहे MBA कई आहे इनकम टैक्स जो तजुर्बो आहे मूंखे इहा नौकिरी मिलण में इनकम टैक्स जी नौकिरी आहे मूंखे इहा जॉब मिलण में त ॾुखियाई न थियणु घुरिजे साईं थियो ईअं जो ख़बर तॾहिं पई कंहिंजी का सिफ़ारिश थी वई राइस एक्सपोर्ट कॉर्पोरेशन में मुंहिंजो बैचमेट हो उन चयो मां हाणे हितां वञा थो तूं कोशिशि कर मुंहिंजी डिपार्टमेंट बि तयारु थी वई पर उते वरी पुलिस सर्विस जे माण्हू खे पोस्ट करे छॾियऊं तव्हां सम्झो था छा था असबाब थी सघनि ऐं उन खां पोइ वरी नेशनल इन्वेस्टमेंट ट्रस्ट में जॉब ख़ाली थी उनजो उन महिल जेको हेड हो इतफ़ाक़ सां उहो साहब हो जेको मूंखे काज़ी अहमद हुसैन साहब वटि वठी वियो ऐं मुंहिंजे वालिद साहब खे तमामु गारा दोस्त आहे ऐं मूंसां बि तमामु घणो पंहिंजो शफ़क़त सां पेश ईंदा उनजो मूं वटि आहे जाइ ख़ाली थिए थी NIT में ऐं मां तुंहिंजे लाइ रिक्विज़िशन तुंहिंजी सर्विस कयां थो साईं हुननि सर्विसिस बि मुंहिंजी रिक्विज़िशन कयूं डिपार्टमेंट मां बि हाउ थी वई पर वरी उहा ई ॻाल्हि थी माण्हू उन्हनि ॿियो को मोकिलियो इहे 3 ॻाल्हियूं त मूंखे अञा ताईं यादि आहिनि इन्हनि 3 डिपार्टमेंट कॉर्पोरेशन्स में मूं कोशिशि कई ऐं मुंहिंजूं कोशिशूं जेके आहिनि नाकाम हुयूं पोइ मूं चयो हीअ त कमु नथो हले हाणे भला हीअं कयां ॿियो को ज़रियो ॾिसां पोइ मूं छाकाणि त मूंखे वाइफ जी ट्रीटमेंट लाइ वञिणो हुजे ॿाहिरि मूं वरी साल जी मोकल ॿी वठी छॾी मूं हाणे साल में हाणे इहो थी वियो 1987 मूं मोकल वठी छॾी 87 में साईं मूं सोचियो छा कयां पहिरीं सोचियुमि त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं सोचियुमि बिज़नेस कयां इनकम टैक्स में ॾिसां था माण्हू बिज़नेसमैन अचनि था ऐं पढ़ियल बि घटि आहिनि कमाइनि एतिरो था उहो असांजो दोस्त आहे हिकिड़ो उहो इनकम टैक्स में सीनियर हो असां खां उहो चवंदो त तव्हां वटि जेको इनकम टैक्स में माण्हू अचे थो न उहो उन चंद माण्हुनि मां आहे जेके बिज़नेस में सक्सेसफुल आहिनि हर हिकिड़े माण्हू जे पोयां 50 माण्हू आहिनि जेके बिज़नेस में फेल थियनि था उन्हनि खे तव्हां ॾिसो ई कोन था त हर माण्हू त बिज़नेस में सक्सेसफुल कोन थो थिए बहरहाल मूं इहो सोचियो त बिज़नेस मां कंदुसि गॾो विच में इहो सोचियुमि त प्रैक्टिस कयां इनकम टैक्स जी प्रैक्टिस जो बि सोचियुमि सराज साहिब सां मिलियुमि ॿिए कंहिं दोस्त सां मिलियुमि हिकिड़े दोस्त चयो मां प्रैक्टिस कयां थो तूं चैम्बर प्रैक्टिस कर हलियो अचु मूं वटि ऐं केसर मूं 2-3 महीना उन वटि बि कोशिशि कई पर मूंखे का ॻाल्हि सम्झ में कान आई इहा कीअं करे सघंदी मूं 2-3 महीना कोशिशि करे मूं उहो छॾे ॾिनो मूंखां इहो कमु कोन थींदो पोइ उन खां पोइ इहो बिज़नेस जो सोचियुमि हिकिड़ो अमेरिका मां दोस्त आयो उतां कैपिटल कुझु खणी आयो चई त हिकिड़ो कारखानो खोलिजे सिट्रस फ्रूट जी हिन जो मूं चयो ठीकु आहे फस्ट क्लास ऐं मूं हुन सां गॾु कमु करे मूं काफ़ी हुन में जेके फीज़ेबिलिटी रिपोर्ट्स वग़ैरह फाइनेंशियल एनालिसिस वग़ैरह इहे सभु कयासीं बैंकुनि खे अप्रोच कयोसीं त मुंहिंजे दोस्त चयो त असां वटि पैसो जेको आहे घटि आहे सो बैंक खे चऊं था त तव्हां असां सां ताउन कयो
लोन ॾियण महिल जेको असां कंपनी जॻह मशीनरी वठंदासीं न उहा ॾींदी त लोन ते मशवरे पंहिंजो कंपनी इहो पैसा पर उनजी सम्झो क़ीमत आहे मिसाल तौरु 5 करोड़ त हू ॾेखारींदी इन जी क़ीमत 8 करोड़ चवंदी 3 करोड़ इन्हनि खे या 2 करोड़ असांखे इन्हनि ॾेई छॾिया आहिनि रनिंग फाइनेंस हा ॾेई छॾिया रनिंग फाइनेंस कंदो असांखे ॾेई छॾिया आहिनि न तव्हां असांखे बाक़ी 5 करोड़ जेका आहे उनजी फाइनेंसिंग कयो ईअं असांजी उहा जेका 2 करोड़ ॾिना न आहिनि दरअसल पर असांजी इन्वेस्टमेंट लिखी वेंदी ईअं थी वेंदो त उहो हिन बैंक वारनि सां ॻाल्हायो ॼाण बैंक वारनि सां डील करणु हिन जो कमु हूंदो मुंहिंजो कमु हो मेनली उनजी फीज़ेबिलिटीज़ ठाहिणु स्टडीज़ करणु भई इहो कमु थींदो न थींदो सो फाइनली हिन ॻाल्हाए चयो मूं सॼो तइ कयो आहे ऐं इहो ईअं थी वियो मूं चयो इहे कमु करणा हुआ त मां इनकम टैक्स में टेबल जे ॿिए पासे बि करे पियो सघियुसि इहे हिन पासे अचे करण में इहो कहिड़ो तव्हांखे जुगाड़ मिलियो साम्हूं हा त पोइ तव्हां चयो त इहो त अवल बि मूंखे वक़्तु हा अॻु में मां करे पियो सघियो इहे कमु करणा आहिनि मां कोन कंदुसि उहो मूं छॾे ॾिनो साईं माजिद साहिबु हिकिड़ी नंढड़ी साई वठूं माजिद साहिबु हाणे वापार जे सिलसिले में सोचे थो पाण वरी वक़्फ़े खां पोइ वापार ते ॻाल्हाईंदासीं असां सां गॾु रहिजो